खानापुर के कच्चे वारे इलाके कोट शाहू थाने की हद कोट मुराद अली कुर्सी जतोई में बरसात के पानी के दबाव सबब बंद के गारो पैजी वियो। केतराई घर ऐं फसल पानी हेठ अची वियो। इतला बावजूद आपाशी अमलो गारो बंद करण ऐं ॻोठाणनि की मदद लाइ न पहुतो। ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत गारो बंद करे ॻोठ के वधीक नुक़सान खां बचाए वरितो। ॻोठाणनि पारां वसवारनि खां वावर जी अपील कई वई आहे। हर वक़्तु आगाह लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़। बुढ़ी भैया सुंदरी बुढ़ी किसी मारन जगोड़ा भी जिंदड़ी बुढ़ी 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 भैया सुंदरी बुढ़ी किसी मारन जगोड़ा भी जिंदड़ी किसी मारन जगोड़ा घर में